सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसार साथियुनि जी अज़ीम कुर्बानियुनि खे भरपूर भेटा पेश कई पई वञे। यौम आशूरी जे मौक़े ते मरकज़ी मातमी जलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां जारी आहे। इन मौक़े ते मजलिसनि खे ख़िताब कंदे चयो आहे त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे नाना जे दीन खे बचाइण जे ख़ातिर अज़ीम कुर्बानी ॾेई सॼी दुनिया में इहो मिसाल क़ाइमु कयो। जॾहिं त अॼु बि यज़ीदियत मुर्दाबाद आहे, हुसैनियत ज़िंदाबाद आहे। असां सभिनी मुसलमान खे घुर्जे त असीं बि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾसिल वाट ते हलूं। इन मौक़े ते सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।